असांजा रेट वधरायो विकामण ई त चाहियूं था। असां में जान जाफ़र जी, असां में साह सादिक जा, असां में चित चनेसर जो, अमल एफ़ाल काज़िन जा। असां हर दौर जे हाकुम जी जुतियुनि में जड़ल कोका, असां ज़ाती मफ़ादन लाइ कयासीं क़ौम सां धोखा। बचल जा नक ज़री आहे वधाइण सां बि चाहियूं था। असांजा रेट वधरायो विकामण ई त चाहियूं था। असां ई देस पंहिंजे जा ॾेखारिया दग घेरनि खे, अरब अरगोन अबदाली लिखियासीं ख़त वेरियुनि खे। बख़र जे बुर्ज खूनीअ ते वढिया जॾ धड़ दरीजन जा, असां पेशान में ॻाया कसीदा तंहिंजे ते घुरिजा। लिखियासीं कल्ह बि वेरियुनि वटि अघामण, अॼु बि चाहियूं था। असांजा रेट वधरायो विकामण ई त चाहियूं था। असां लफ़्ज़नि जा बाज़ीगर, असां जुमलनि जा जादूगर, असां तहरीर ऐं तक़रीर में भौंकण जा कारीगर। असां ई गज़नवी ठाहियो, असां तैमूर ऐं अकबर, अयूब ज़िया ऐं यहिया जे पढ़ियासीं शान में मंतर। कलम ॼण कस बियाणी आ, नचाइण जंहिंखे चाहियूं था। असांजा रेट वधरायो विकामण ई त चाहियूं था। असां माण्हू बिनह नंढड़ा, असां बुखिया ऐं भिखियारी, असांखे हिकु दफ़ो ई ॾियो सुठो उहिदो को सरकारी। भले पोइ सिंध खे लुटियो थी तातारी या ज़रदारी, ज़बानूं बंदि रखंदासीं अखियुनि ते बि पटीकारी। फुरियल हिन देस खे हर हर फुराइण ई त चाहियूं था। असांजा रेट वधरायो विकामण ई त चाहियूं था। असांजा रेट वधरायो विकामण ई त चाहियूं था।